अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त को अहिड़ो माण्हू अंसारनि सां बुग़्ज़ न रखंदो जेको अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखंदड़ हुजे। प्यारा साथियो, अंसारी उन्हनि माण्हुनि खे चयो वञे थो जेके मदीने जे रहाकू हुया। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे साथियुनि मके मां हिजरत करे मदीने आया, तॾहिं मदीने वारनि पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदनि साथियुनि जी मदद की। उन मदद करण वारनि मदीने जे माण्हुनि खे अंसारी चयो वञे थो। हिन हदीस मां असांखे मालूम थियो त हिकु त नेक माण्हू सां नफ़रत ऐं बुग़्ज़ न कयो वञे। ॿियो, मदीने जे अंसारनि जी फ़ज़ीलत। टियों, अंसारनि सां मोहबत ईमान जी निशानी आहे। चौथों, अंसारनि सां बुग़्ज़ ईमान जो ख़ात्मो आहे। पंजों, आख़िरत हक़ आहे तंहिंजो सबूत।